अस्सलाम वालेकुम दोस्तों जाऊं तव्हांखे ॿुधाईंदुमि त कहिड़ा इनकलाबी फिलोसोफर्स या साइंटिस्ट हुया जंहिंसां मज़हब जे बेस ते तअसुब ते उन्हनि खे या क़ैद कयो वियो या उन्हनि खे साड़ियो वियो। जी हाँ, ऐं सभ खां पहिरियां उन इनकलाबी जी ॻाल्हि कंदुमि जंहिंजो नालो हो ब्रोनो। ठीकु आहे, ब्रोनो फिलोसोफर हो हिकिड़ो। ब्रोनो हिकिड़ो आइडियो ॾिनो। ब्रोनो चयो त हीअ जेका अर्थ आहे, हीअ ज़मीन आहे, ही यूनिवर्स जो सेंटर कोन्हे को। हाणे हिन ॻाल्हि खे सम्झण लाइ पहिरियां हीअ ॻाल्हि सम्झो त अॻे ग्रीक्स में हिस्ट्री में या उन्हनि जे पाक किताबनि में उन जे सहीफ़नि में इहो लिखियलु हो त हीअ जेका ज़मीन आहे हिन दुनिया जो सेंटर आहे। पर ब्रोनो उन टाइम हिकिड़ो अहिड़ो फिलोसोफर हो जंहिं उन ॻाल्हि खे डिनाई कयो, रद्द कयो। हुन इहो ॿुधायो त हीअ ज़मीन यूनिवर्स जो सेंटर कोन्हे। ऐं उन टाइम ॿी ॻाल्हि मशहूरु हुई त हीअ जेका ज़मीन आहे उहा रेस्ट में आहे, उहा साकिन आहे, स्टेशनरी आहे। पर ब्रोनो उन टाइम छा चयो त न, अर्थ जेका आहे उहा मोशन में आहे ऐं हीअ जेका यूनिवर्स आहे उहा इन्फिनाइट आहे। त इन जे बिहाफ ते इटली में कुछ पादरनि मज़हबी लीडरनि जे चए ते उन ब्रोनो खे उन इटली जे शहर मां घसीटे करे उनखे इटली चौक ते बाहि ॾिनी वई। बाहि इन बिहाफ ते ॾिनी वई त हिन छो मज़हब जे ख़िलाफ़ ॻाल्हि कई, हिन छो ईअं चयो त ज़मीन मोशन में आहे, ज़मीन रेस में न आहे। हिन छो ईअं चयो त हीअ ज़मीन आहे जेका यूनिवर्स आहे उनजो जेको सेंटर आहे उहो अर्थ न आहे पर यूनिवर्स इन्फिनिट आहे। हिन छो ईअं चयो त हीअ जेका यूनिवर्स आहे जंहिंमें पाण रहूं पिया उन जहिड़ियूं ॿियूं बि शयूं आहिनि, ॿिया बि प्लेनेट्स आहिनि। पर पाण खे ख़बर आहे त हमेशह सच वॾो दुहारी हूंदो आहे। ऐं जेको इंसान अफ़लातून जो हिकिड़ो कॉल आहे न, जेकॾहिं असीं कंहिं माण्हुनि खे माण्हू ॼण अहिड़ो मिसाल आहिनि ॼण की उहे हिकु ग़ार में था रहनि। हुन हिकु ग़ार जो एग्ज़ाम्पल ॾिनो। हुन इहो चयो त यानी की हिकु नंढी ग़ार आहे, उन ग़ार में कुझु माण्हू रहनि पिया ऐं उहे माण्हू जॾहिं ॿाहिरि माण्हुनि जो जेको उन्हनि जे अंदरि शेडो थो अचे, जेको बि उहो कमु कनि था ॿार, त उहे माण्हू जेके ग़ार जे अंदरि आहिनि उन्हनि जी सोच, चूंकि ग़ार जे अंदरि सोच महदूद हूंदी आहे, त उहे चवंदा आहिनि जेकॾहिं उन्हनि माण्हुनि खे उन ग़ार जे अंदरि उन माण्हू खे जॾहिं को ॿाहिरि माण्हू अची चवंदो त बाबा ॿाहिरि दुनिया में हिकिड़ी आहे, हेॾा हेॾा माण्हू रहनि था, ही रोशनी आहे, हर शइ ॾिसी सघूं था, पर छा कंदा उहे माण्हू हुन ते खिलंदा ऐं हुन जे ख़िलाफ़ थींदा, हुन सां तअसुब रखंदा। त इन करे अफ़लातून चयो आहे त ही असांजी सोसाइटी में काफ़ी तइदाद माण्हुनि जो अहिड़ो हूंदो आहे जेको हमेशह उन ग़ार में रहंदा आहिनि, उन ग़ार जे हद ताईं सोचींदा आहिनि त न, जेकॾहिं असां ॿी का शइ ॾिसी आहे, पढ़ी आहे, त न उहा ॿी का शइ आहे जेके माना क़बूल न आहिनि कंदा, बिल्कुलु डिनाई करे छॾींदा। त ब्रोनो बि अहिड़े क़िस्म जो माण्हू हो जंहिं असांखे हिन ज़मीन खां ॿियनि शयुनि जे लाइ ॿियनि डायमेंशन्स में सोचण ते मजबूर कयो। पर वक़्तु अहिड़ो उन टाइम ज़ालिम थी पियो त उते जेके नाम निहाद माण्हू मज़हबी उन्हनि छा कयो, हुनखे ज़िंदा साड़े करे छॾियो। पर बाद में ॾिसो, सच जेको आहे न, साइंस हमेशह साइंस सच हूंदो आहे। ठीकु आहे, साइंस छो करे साइंस जेका ॻाल्हि कंदी आहे उहा कंदी आहे मुशाहदनि ऐं तजुर्बनि ते, ऐं उहा ॻाल्हि बार बार तजुर्बे दौरान दोहराई वेंदी आहे, प्रूव कंदी रहंदी आहे त हीअ ॻाल्हि हीअं आहे। ऐं जेकॾहिं के माण्हू उन ॻाल्हि खे नथा मञनि, एक्सेप्ट नथा कनि, त उहो उन्हनि जो पंहिंजो पर्सनली अक़ीदो थी सघे थो, पर साइंस कॾहिं बि कूड़ नथी थी सघे। ईअं जीअं त वक़्त में ब्रोनो खे कूड़ो तसवुर कयूं, पर अॼु जे दौर में, अॼु जी टेक्नोलॉजी में पाण ॾिसूं पिया सैटेलाइट जे ज़रिए त हीअ जेका ज़मीन आहे या मोशन में आहे या रेस्ट में न आहे। ऐं ज़मीन खां अलावा ॿिया बि प्लेनेट्स आहिनि, ॿिया बि ज़मीन खां अलावा ॿियो को बि जहान मौजूदु आहे। हिकु त हो ब्रोनो जंहिंजी आहे हिस्ट्री, ऐं उन खां पोइ वरी जेको आयो निकोलस कोपरनिकस। अच्छा, निकोलस कोपरनिकस बि हिकिड़ो मॉडल पेश कयो। उन मॉडल में छा हो त जेको सेंटर ते, उन मॉडल जे सेंटर ते सिज न रखियो, सिज जी शेप ठाही, पर उन जे आसपास हिन छा ठाहिया, प्लेनेट्स जी फिगर ठाही। पर उहो जेको मॉडल कोपरनिकस पेश कयो, उन मॉडल जे हेठां सम्झ अननोन लिखियलु हो, उन पंहिंजो नालो कोन लिखियो, इन ख़ौफ़ जे करे त उनखे ख़बर हुई त उन टाइम जेके मज़हबी माण्हू आहिनि उन्हनि जो हिकिड़ो यकीन हूंदो हो त जेका ज़मीन आहे उहा ई सेंटर आहे, ॿी का शइ सेंटर कान्हे। उन्हनि जो अक़ीदो हूंदो, उन डप ख़ौफ़ खां उन छा कयो, उन मॉडल हेठां पंहिंजो नालो कोन लिखी, पर उन मॉडल पेश करे मार्केट में ॾेई छॾियो। उन टाइम बि माण्हू ॾाढा ख़िलाफ़ थिया, पर उनखे ख़बर न हुई त कहिड़े माण्हू इहो मॉडल पेश कयो, इन करे उहो बची वियो। पर ॻाल्हि एसी ताईं कान थी बीहे दोस्तो, अॻियां बि हिकिड़ो साइंटिस्ट हो
जेको तव्हां बि ॿुधो हूंदो, दैट इज़ गैलीलियो एंड गैलीलियो। हाणे गैलीलियो छा ॿुधायो पाण खे? गैलीलियो बेसिकली जेको ब्रोनो जो कॉन्सेप्ट हो अर्थ मोशन वारो या अर्थ खां अलावा ॿी बि शइ आहे, ऐं जेको कोपर्निकस जो स्पेशली मॉडल हो प्लैनेट्स जो वग़ैरह सोलर सेंट्रिक सिस्टम जंहिंखे चवंदा आहियूं पाण, उन छा कयो, गैलीलियो छा कयो त उन पंहिंजी दूरबीनी ठाही, टेलीस्कोप जे ज़रिए हुन ॿुधायो त हा इहे अहिड़े क़िस्म जा चंड बि मौजूदु आहिनि। ठीकु आहे, हुन चंडनि जी डिस्कवरी कई, हुन ॿिनि प्लैनेट्स जी डिस्कवरी कई, हुन उहा पहिरीं अखी साइंटिस्ट चवंदा आहिनि त गैलीलियो पहिरीं अखी जंहिं असांखे ख़िला में आसमान में ॾिसण जी ज़रूरत पैदा कई। पर उन टाइम बि बदकिस्मती सां अञा ताईं माण्हुनि जो इहो आइडियो हुयो त न ज़मीन ई विच आहे, ज़मीन खां मथे कुझु शयूं आहिनि, बाक़ी ॿी का बि शइ कान्हे, छो करे हुनजो हिकिड़ो अक़ीदो हूंदो। पोइ छा कयूं, हुन गैलीलियो खे ज़ोरी हुनखे चर्च में घुराए करे चयूं, बाबा तूं बयानु ॾे, तूं इहो बयानु ॾे त तो कूड़ हयो आहे, तूं पंहिंजे बयान जे ख़िलाफ़ बयानु ॾे, यानी पंहिंजी ॻाल्हि खे रिजेक्ट कर। ठीकु आहे,